साथियों, अॼु जी वीडियो जेका आहे उहा आहे गर्मी ते। हाणे सिंध में तमामु घणी गर्मी थी वई आहे, बल्कि पूरे पाकिस्तान में गर्मी आहे। हीअ गर्म ॾींहं आहिनि, ततल ॾींहं थियनि था। ऐं गर्मी जेका आहे उहा एॾी ख़तरनाक थी वई आहे जो माण्हू ॿाहिरि निकिरे थो त उन जा कपिड़ा पुसी था वञनि। उहो गर्मी में पघर में शम थी थो वञे। जीअं शालती ससवी जे सुर में चयो आहे त बंबोरा निकिरी ॾाढो ततो ॾींहुं, पघर सां पर कई जीअं वसे वासी मींहुं। वञा त भिजनि कपिड़ा, वेहां त टुटे नींहुं, मरजां खाए मींहुं त बि कोले कूड़ी न थियां। हाणे माण्हुनि जी बि हालत इहा आहे। घर खां निकिरे थो कहिड़े कम लाइ? उहो पंहिंजो पेट पालण लाइ, बचनि जी रोज़ी लाइ, रोज़गार लाइ निकिरे थो, कमकार सां निकिरे थो, त उन जी हालत ॾाढी ख़राबु थिए थी। हाणे हिकिड़ी तरफ़ इहा ॻाल्हि चऊं था त इहो गर्मी जेका आहे उहा कुदरत तरफ़ां आहे, नेचुरल आहे। असांजो मुल्क गरम आहे। हुअं बि असांजो मुल्क, असांजी ख़ासि करे सिंध, हिन खे सिज वारी धरती चइबो आहे। सिज वारी धरती माना जिते सिज फुला थी निकिरे थो ऐं आग उला थी निकिरे थो। शेख हयास चयो आहे न, सो देस मुसाफ़िर मुंहिंजो ओड़े। सो असांजी धरती गरम त आहे, पर असांजी सरकार खे इन ते थोरो सोचणु खपे त माण्हुनि खे भला गर्मी में थोरो बचाव कयूं, थोरो रिलीफ ॾियूं। ॿियनि मुल्कनि में आहे, हाणे त पंजाब में बि आहे। पंजाब जी हुकूमत जेका आहे सो माण्हुनि खे गर्मी जे ॾींहंनि में रिलीफ इहो ॾिनो आहे त हर बस स्टॉपनि ते, चौकनि ते शेड ठाहिया विया आहिनि, छापरा ठाहिया विया आहिनि। ऐं उते पाणी जो बंदोबस्तु आहे, थधे पाणी जो। जेकॾहिं माण्हू बस जो, लारी जो या वैगन जो इंतज़ारु करे थो त उनखे बीहण लाइ होटल जो सहारो नथो वठिणो पए, पर सरकारी तौर ते छापरा ठहियल आहिनि ऐं उते थधो पाणी मिले थो। असां वटि सिंध में ईअं छो कोन्हे? सिंध गवर्नमेंट ख़बर न आहे त उनखे वोट त असांखां वठे थी, जेको असां सां प्यारु आहे उहो ॾिसण में अचे थो। जेको हक़ु घुरूं था त पोइ इहो मोरे वारा वाक़िया थियनि था। ऐं जेकॾहिं ईअं असां पंहिंजे कमकार सां निकिरूं था, गर्मी आहे, ततल ॾींहुं आहे, ऐं उन खां पोइ वरी जॾहिं मींहुं होगी थींदी आहे त उन में बि त छापिरो खपे न, माण्हू खे बि पाण खे बचाइणो पवंदो आहे। पर हिननि जे कन ते जूं ई कान थी सघे। कराची म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन, KMC वॾो इदारो आहे, वॾी बजट आहे। कराची मेट्रोपॉलिटन खे, KMC खे खपे त कराची जे चपे चपे ते शेड ठाहे, पाणी जो बंदोबस्तु करे। अहिड़ी तरह सां हैदराबाद मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन, सखर, लाड़काणो ऐं नंढा वॾा शहर, शहीद बेनज़ीराबाद सख़्तु गरम। हींअर जी गर्मी तव्हां ॾिसो, तव्हांखे गर्मी सिंध जे समूरनि शहरनि में वधियल इज़ाफ़ी ॾिसण में ईंदी। ऐं मौसमियात वारा चवनि था गर्मी त हेतिरी आहे 35 या 36 या 37, पर फील्स लाइक 45। हाणे आहे 37 पर महसूसु थिए थी 45। भाई इहो कहिड़े ॻाल्हि कयो त पोइ 45 गर्मी आहे। गर्मी जेतिरी घणी आहे उनखे बचाव करे सघिजे थो। भला सरकार वटि ॿियो न आहे त काननि ऐं कखनि वारा छापरा ठाहिनि, पाणी जा कूलर न आहिनि, प्लास्टिक जा या मशीनरी वारा कूलर न आहिनि, त भला जोही मां को मटु घुराइनि, वॾियूं नादियूं घुराइनि, काछे जूं थधियूं नादियूं हूंदियूं आहिनि। इन में ख़र्च बि एॾो वॾो कोन्हे को। लोकल गवर्नमेंट आहे असांजी, उनखे सरकार खे हुकुम करणु खपे। ऐं उन खां पोइ असां वटि शहरनि में वणनि पोखण जो त हिननि कॾहिं सोचियो ई कोन्हे को। पुराणे ज़माने में हिकिड़ा अलाए कहिड़ा हिननि खे वण मिलिया जेके बि गरम आहिनि, थधा वण थींदा, निमूं हूंदियूं आहिनि, टालियूं हूंदियूं आहिनि, उहे पोखियो। शहरनि में चौकनि ते माण्हू खे रिलीफ खपे, माण्हू खे जो बचाव सरकार खे करिणो आहे। माण्हू पाण छा कंदो? बेहोश थिए वञी अस्पताल खणी सुयूं हणायो, इहो त तरीक़ो कोन्हे को। सो अचो त समूरा गॾिजी सिंध जा माण्हू सरकार खे चऊं त ख़ुदा खे मञो, गर्मी खे बचण लाइ या उनजे बचाव लाइ के उपाउ वठो। वणनि पोखण जी मुहिम हलायो। ॿिए खाते खे हुकुम कंदो त बि उहे खोड़ जायुनि ते वण पोखे सघनि था।
मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनूं लोकल गवर्नमेंट आहे, बल्दियाती इदारनि खे हुकुम थियणु खपे त बाबा वण बि पोखियो ऐं पाणी जो बंदोबस्तु कयो ऐं छापरा ठाहियो। उन लाइ एॾो वॾो ख़र्च बि कोन्हे को, माण्हू खे वॾो रिलीफ मिलंदो। सो साथियो, अचो त गॾिजी हुकूमत ते ज़ोर ॾियूं त माण्हुनि खे रिलीफ ॾियो। सिंध में रिलीफ जी सख़्तु ज़रूरत आहे। हींअर गर्मी तव्हां ॾिसो असीं पाण पुसिया पिया आहियूं। सो साथियो, जेकॾहिं हीअ मुंहिंजी वीडियो पसंदि अचे त इन खे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, कमेंट्स ॾियो। तव्हांजी महिरबानी।